अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 24 जुलाई। सुबुह जा 10 थिया आहिनि। हाणे लाइट वई आहे ऐं मां हिते ॿाहिरि थधी हवा में अची चांहि थी पीआं, छो त मां नाश्तो हाणे कयो आहे। त सोचियमि त थोरो थधि में हवा में वेही चांहि पीआं, अंदरि त गर्मी आहे घर में ॾाढी। सो हिते अची वई आहियां। ब्लॉग जी इहा इब्तिदा आहे ऐं अलाह जे नाले सां ॾींहुं त सवेरे शुरू थी वेंदो आहे फजर सां गॾु, पर पोइ वरी थोरी सुस्तीअ खां पोइ व्लॉग जो इहो ई टाइम हूंदो आहे तक़रीबन। सो हाणे मां कंदमि चांहि पीअण खां पोइ हुते ॿाहिरि कुझु कमु कंदमि। हिते मां काफ़ी कमु करे चुकी आहियां। हिन जी इलाही सारी मां कटिंग कई प्लांट जी, छो त हिन जी शाख़ूं सुकी वियूं। हिन जा इलाही सारा पन सुकी विया जेके मां कटे कढी छॾिया आहिनि ईअं। ऐं हीअ जेके मथे हिननि जूं जेके हेठि लड़कनि पियूं शाख़ूं, उहे कटे छॾियूं आहिनि त जीअं हिननि में थोरी जान अचे। ऐं पाणी ॾिनो आहे कुझु प्लांट्स खे, छो त लाइट बंदि हुई त मोटर न पई हलाए सघां। इहो मां काफ़ी सारो हितां कमु करे छॾियो आहे। सॼो कचिरो ही हेॾो सारो बैग भरे कढियो अथमि। ऐं हिते बि जेको आहे कुंडी किरी पई आहे, वराए ॿधी आहे, हिनखे अञा ॿधणो आहे। ऐं हिन में नओं प्लांट बि विझणो आहे। हेठि बि काफ़ी सारी शयुनि खे मां हेॾा होॾा करे छॾियो आहे। हीअ मां आहियां हे मुंहिंजी धीअरियूं आहिनि ऐं असां टई वञूं था बाज़ारि कुझु शॉपिंग करणु, कुझु फन करणु, छो त सुगंध आई आहे। ऐं मां सुराण सुगंध खां सवाइ लूला लंगड़ा हूंदा आहियूं, काॾे बि न वेंदा आहियूं सवाइ ज़रूरत जे। इट्स नॉट बाज़ार, इट्स मॉल। अबा इहो बि मूंखे सेखारीनि था। हलो सही आहे, तव्हांखे बि ख़बर पइजी वई हूंदी। सो असां वञूं था हाणे ॿाहिरि ऐं छा छा कंदासीं, रिकॉर्ड कुझु करे सघंदासीं न करे सघंदासीं, उहो त हाणे पोइ ॿाहिरि वञी ख़बर पवंदी। पोइ त असां ज़रूरु शेयर थींदो। गर्ल्स हेलो सुराण, तूं त नज़र बि नथी अचे, तुंहिंजो रुॻो हथ थो नज़र अचे। असां आया आहियूं हिते लकी वन मॉल। मौसम ॾाढी ज़बरदस्त आहे, हवा ॾाढी प्यारी आहे ऐं इलाही सुठो थो लॻे। हाँ बिल्कुलु, बोनेंजा तो मुंहिंजो फेवरेट आहे। बोनेंजा सतरंगी। असां आया आहियूं अॼु चकर ते, सैर ते, इन करे असां सैर था कयूं। त तूं मेकअप वठंदी जा सुगंध, हे साॻी शॉप त न आहे? अच्छा, हिते हलो। लॻे थो चेंज आहे ॼण। अच्छा सो ये वजह थी सुगंध। सुराण मुझे पोया है। हाँ वहाँ गल करा ज़रूरी है बाबा। असां आया फूड कोर्ट में ऐं मूंखे बुखियनि ॿारनि वांगुरु ख़ुशबू ते बुख लॻी वई। हिते वेहण जो को इंतज़ाम कोन्हे, सिर्फ़ु हितां खाधो वठी थो सघिजे ऐं पोइ असां हेठि वञी ॿाहिरि वञी खाईंदासीं हितां। सुराण पंहिंजे लेखे वीडियो थी ठाहे, मां हिते वीडियो थी ठाहियां, सुगंध बीठी आहे साम्हूं। हीअ छित एॾी प्यारी डेकोरेट थियल आहे, हिन सॼे में बर्ड्स लॻल आहिनि रंगीन, हेॾा सुठा था लॻनि। पूरी छत में, पूरे हॉल की छत में
जॾहिं बि असां हिते वेही खाईंदा आहियूं त हमेशह मां हे चाचा जी हिन स्टॉल जो खाधो खाइणु पसंदि कंदी आहियां, छो त देसी हूंदो आहे, चटणियूं हूंदियूं आहिनि, बारबेक्यू नान, त मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे इहो खाधो खाइण। पर अॼु असां हिते वेहंदासीं कोन, इन करे जेको आहे कुझु चिप्स ऐं नगेट्स वग़ैरह वरिता आहिनि त जीअं असां हेठि वञी आराम सां खाई सघूं। हिते हेठि ओपन एरिया में सॼियूं कुर्सियूं पियूं आहिनि, हिते अची असां वेठासीं खाइणु। खाधो खाई छॾियोसीं, आख़िरी हिन केक जे स्लाइस सां इंसाफ़ थो थिए। हिते मक्खियूं ॾाढियूं आहिनि ऐं छो त खुलियल आहे ऐं मथे जेको आहे वेही खाइण जी इजाज़त कोन्हे का। ऐं केक जो असां हिकिड़ो स्लाइस वरितोसीं छो त सुगंध सफ़ा न खाधो, थोरो मां खाधो, बाक़ी सुराण जे हिसे में आयो। सो बहरहाल असांजी थोरी घणी जेका हिन महिल ताईं शॉपिंग कई आहे उहा हिते पई आहे, ख़ुदि सुगंध जे पासे ॾांहुं, त उहो हाणे असां वेंदासीं वापसि वरी अंदरि, खाई पी वरी हितां उथूं था। हे मूंखे हिते हिननि जो हे डिस्प्ले ॾाढो वणियो, ॾाढो सुहिणो थो लॻे मूंखे। पिंजरा ऐं हिननि में पॉट्स में हिननि प्लांट्स रखी वेठा आहिनि। हिते असां बीठा आहियूं अलमीरा ते। अच्छा हे ॿुधा कैंडल 1100 रुपए जी आहे। कहिड़ी वारी? सिल्वर वारी। अच्छा मां न ऐं मां हिते अंदरि नथी वञणु चाहियां छो त मूंखे ख़बर आहे पोइ वरी मां ॿाहिरि न ईंदमि ऐं मां पाण ते कंट्रोल बिल्कुलु बि नथी करे सघां। आया आहियूं हिते डॉलर स्टोर ते। अच्छा थैंक यू। ऐं जी क्यों लकीवन मॉल में हे हिकिड़ो स्टॉल आहे, हिन में मोस्टली हैंडमेड शयूं आहिनि ऐं कुझु ॿियूं बि आहिनि, पर हिते जेके मूंखे शयूं वणियूं ही की चेन होल्डर्स, फ्रिज मैग्नेट्स, विंड चाइम्स ज़बरदस्त आहिनि ॾाढियूं। हिन खां मां परमिशन वरिती आहे त मां हिन जे स्टॉल जी जेका आहे वीडियो ठाहियां ऐं हे सॼा वॉल हैंगिंग्स आहिनि हिते। पर ही ख़ासि करे जेके हैंडमेड शयूं आहिनि न, ही की होल्डर्स ॾाढा ज़बरदस्त आहिनि, ॾाढो सुठो, इलाही वैरायटी आहे हिन माण्हू वटि शयुनि जी न। हे असां हिते बीठा आहियूं निशात लिनन जे ॿाहिरां ऐं मूंखे हिननि जो ॿाहिरों हे लुक जेको आहे ॾाढो वणियो। हे ॾियारीअ में एम्ब्रॉयडरी थियल आहे ऐं पोइ फ्रेम करे टंगी आहे। एॾो ज़बरदस्त आइडिया आहे, भर्त भरियल आहे। केतिरो ख़ूबसूरत थो लॻे, आइडिया मूंखे एॾो वणियो आहे जंहिंजी हद न आहे, चो तव्हां सां बि शेयर कयां। हीअ असांजी ट्रॉली जेका असां शॉपिंग कई आहे ऐं हिते मां बीठी आहियां हॉबनॉब जे ॿाहिरां। त मुंहिंजी दिलि चाहियो सुगंध सुराण ॿई अंदरि वेयूं आहिनि, मां हुननि खे चयमि कुझु वठी अचो त जीअं घर हली खाऊं, छो त हिन महिल 4:15 थिया आहिनि। घर पहुचंदे पहुचंदे अधु मुनो कलाकु अञा लॻंदो त असांखे शाम जे खाइण लाइ कुझु हुजे। सो इन जे करे हो ॿई वेयूं आहिनि अंदरि ऐं मां हिते उन्हनि जो वेट थी कयां। ऐं हितां थी आयासीं कारफोर तां, असां सिर्फ़ु पाणी वरितोसीं, ॿियो कुझु बि न वरितो आहे, छो त सामान असांखे पहिरीं घणो थी वियो आहे, इन करे असां वधीक कुझु न वरितो आहे। सो हिते कारफोर जे ॿाहिरां मां बीठी आहियां, साम्हूं हॉबनॉब आहे ऐं हिन पासे पूरो मॉल। साम्हूं सुगंध बीठी आहे अंदरि ऐं सुराण सां गॾु बीठी आहे। असां हिते बीठा आहियूं ऐं असां करीम ऑडर कई आहे, जेसि ताईं उहा असांजी अचे गाॾी तेसि ताईं हिते ॾाढी मज़ेदार हवा लॻी पई आहे ऐं झुड़ आहे, मौसम ॾाढी आलीशान आहे। सो हाणे असां वेंदासीं सिधो घर। काफ़ी कलाक असां हिते स्पेंड कयासीं हिन मॉल ते ऐं हाणे घर वञण जो टाइम आहे। टाइम थियो आहे राति जा 7:45 ऐं मां हिते पुलाव पचाइण जी तयारी करे रही आहियां। ही जेको मां यखनी कढी हुई, फ्रीज़ कई हुई, इन जो पुलाव पचाईंदमि ऐं हिन में मथां जेको तव्हां ॾिसो था हे चर्बीअ जो लेयर मां इलाही सारो त मां हे हटाए छॾींदमि। इहो सॼो फैट मां हिन में न विझंदमि, बसि थोरो छॾे ॾींदमि त जीअं हिन जो कोई ज़ाइक़ो अचे, हिन में सुठो टेस्ट अचे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असां 5 बजे वापसि आयासीं ॿाहिरां, ॾाढो इंजॉय कयोसीं
ऐं उन खां पोइ एॾो थकिजी पियासीं, न ॻाल्हाइण जी न कुझु करण जी हिमत हुई। ऐं हीअ बि पुलाउ मां इन लाइ थी पचायां जो घटि महिनत में ही पची वेंदो। गोश्त बॉइल थियल आहे या हीअ यखनी जेका आहे रेडी आहे, सो इन खां पोइ हाणे कुझु ॻाल्हाइण जी वधीक कुझु करण जी हिमत न आहे, इन करे अॼु मां तव्हांखां हाणे ई मोकिलाईंदमि। सो अलाह साईं तव्हांखे आबाद रखे, सलामत जो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे ब्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहिद।